رسوله الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن الناس من يعجبك قوله في الحياة الدنيا ويشهد الله على ما في قلبه وهو ألد الخصام وإذا تولى سعى في الأرض ليفسد فيها ويهلك الحرث والنسل والله لا يحب الفساد وإذا قيل له اتق الله أخذته العزة بالإثم فحسبه جهنم ولبئس المهاد. ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں مٿاں انا گणیا کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हज जे तमाम तर मसाइलनि खे बयानु करण खां पोइ आख़िरी दुआ जे मुतालिक़ बयानु फरमायो हो त पुराणे दौर में जाहिलियत जे दौर खां वठी इब्तिदा इस्लाम ताईं हज जे अहकामनि जे अदायगीअ खां पोइ माण्हू हिकु जॻह ते गॾु थी करे पंहिंजे अबनि ॾाॾनि जी तारीफ़ कंदा हुआ, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयतुनि में रद्द कंदे बयानु फरमायो त अबनि ॾाॾनि जी तारीफ़ न कयो, अल्लाह जी तारीफ़ कयो, अल्लाह जी साराह कयो, ख़ुदा जो हमद ऐं वाखाण, ख़ुदा जी तौहीद बयानु कयो। त पोइ कुझु माण्हू पुराणे दौर में ई दुआ घुरंदा हुआ पर सिर्फ़ु दुनियावी शयूं घुरंदा हुआ, छो त उन्हनि जो आख़िरत जो अक़ीदो कोन हो त को आख़िरत बि ईंदी, क़यामत थींदी, हिसाब किताब थींदो, क़ब्रुनि मां उथंदासीं। अल्लाह ताला उन्हनि जो बि रद्द कंदे बयानु फरमायो त जेके दुनिया जूं शयूं घुरनि था उन्हनि खे ॾींदासीं पर उन्हनि जो आख़िरत में असां वटि कोई हिसो कोन्हे, यादि रखो। उन पुराणे दौर में ई टियां माण्हू दुआ घुरण वारा कुझु अहिड़ा बि हुया जेके दुनिया ऐं आख़िरत जूं ॿई क़िस्म जूं भलायूं घुरंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी साराह कंदे बयानु फरमायो त के अहिड़ा आहिनि भला राबाना जेके मूंखां दुनिया ऐं आख़िरत जूं ॿई पासा भलायूं घुरंदा आहिनि। त पोइ जॾहिं दुआ जो बयानु जो थियो गुज़िरियल आयतुनि में त इन दुआ घुरण वारनि बाननि जे दरमियान कुझु अहिड़ा बि छुपियल हुआ जेके मुनाफ़िक़ हुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन जो इल्मु कोन हो। अल्लाह ताला हिननि आयतुनि जे ज़रिए हुज़ूर सलातो सलाम जन खे इल्मु ॾिनो। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हिननि आयतुनि जे नाज़िल थियण जो सबबु जेको हो अख़नस बिन शुरैक मुनाफ़िक़ क़िस्म जो माण्हू हो, इस्लाम जी दावा कंदो हो वॾी, मां मुस्लमान आहियां ऐं कसम खाई करे चवंदो हो त मां मुस्लमाननि सां सचो, अल्लाह जे रसूल सां सचो आहियां, मुंहिंजो तमामु तर हमदर्दियूं मुस्लमाननि सां गॾु, नबीअ सां गॾु, वॾा वॾा कसम खणंदो हो, इस्लाम जी दावा कंदो हो। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां जॾहिं वरी उथंदो हो त कोशिशि कंदो हो त माण्हुनि खे कीअं वेड़ायां त फ़साद थिए। मुस्लमान सहाबा किराम में हिकिड़ा हुया अहले इल्म आलिम, ॿिया वीचारा नवां जेके इस्लाम में आया, उनखे अञा इस्लाम जे हकाम जी चङी तरह ख़बर कोन हुई। पोइ कोशिशि कंदो हो त नवनि ऐं पुराणनि जे विच में फ़साद पैदा कयां। ऐं उन्हनि में के अमीर हुया त के ग़रीब, अमीरनि खे फ़ख़्र या सोच ॾियां, ग़रीबनि खे वरी कमतर सोच ॾेई करे उन्हनि जे विच में फ़र्क़ु करायां, कंहिं न कंहिं तरह सां फ़साद थिए, कंहिं न कंहिं तरह सां झगड़ो थिए, कंहिं न कंहिं तरह सां हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइनि, कोशिशि इहा कंदो हो।
ऐं हिन सां गॾोगॾु इहा कोशिशि हूंदी हुअसि त कंहिं माण्हूअ खे कंहिंजे ख़िलाफ़ु करे कंहिंजे फ़सुल खे लताड़ायां भेलायां नुक़सानु करायां। ईअं बि जेकॾहिं वसु न हलंदोसि त पछाड़ीअ इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾींदो हो त कंहिं न कंहिं तरह सां खून रेज़ी थिए भला, कंहिंजी जान वञे, को मरे, को ज़ख़्मी थिए, ईअं बि थिए भला, एॾी वॾी कोशिशि कंदो हो इहो मुनाफ़िक़त वारे अंदाज़ में। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो अची करे कसम खणंदो हो त मां मुस्लमान आहियां। अल्लाह जे पैगंबर जे आॾो जेको माण्हू कसम खणे, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आदत मुबारक हूंदी हुई न, त जेको अॻियां वेही करे का ॻाल्हि ज़बान सां चवंदो हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे सच सम्झंदा, छो त पाण रहमतुल लिल आलमीन सचा आहे न। जेको माण्हू सचो हूंदो आहे इहो सचो आहे, हीअ हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे। जेको माण्हू पाण सचो हूंदो आहे न, मुख़लिस हूंदो आहे, पोइ उहो उनखे माण्हू तकड़ि में बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। नऊज़ बिल्लाह, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माण्हुनि बेवकूफ़ त कोन बनायो, हीउ जुमिलो मां असां पंहिंजे माहौल ते थो चवां त जेको जेतिरो मुख़लिस हूंदो आहे उनखे माण्हू चूचो बनाए वेंदा आहिनि ओतिरो जल्दी, छो त मुख़लिस हूंदो आहे न, ॿियनि खे बि पाण जहिड़ो सम्झंदो आहे। ख़बर तॾहिं पवंदी अथसि जॾहिं धोखो थी वेंदो अथसि, पोइ चवंदो आहे यार मूंखां छा थी वियो। पोइ ॿिया हुनखे चवंदा आहिनि यार सभिनी खे तूं पाण जहिड़ो थो सम्झी, माण्हू वॾा उस्ताद अथई, चई वठंदा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक दुनिया में को मुख़लिस कोन हो, उनखां मथे कोई सचो कोन हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत सां एॾा शफ़ीक़ महिरबान, एॾा पंहिंजे उम्मत जे मथां महिरबान हूंदा हुआ। क़ुरान पाक ख़ुदि रऊफ़ुर रहीम जी सिफ़त बयानु कई आहे, तमामु रहमदिल, तमामु महिरबान हूंदा हुआ पंहिंजे उम्मत ते। पोइ जेको माण्हू अॻियां वेही करे का ॻाल्हि कंदो हो न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण जो सच आहे त सम्झंदा उहो बि सचो आहे न, मूंसां कूड़ हणंदो छा, सॼी दुनिया सां कूड़ हणे पर मूंसां न हणंदो। पर ही मुनाफ़िक़ माण्हू तब बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे वञनि, कसम बि खणी वञनि, इस्लाम जी दावा बि करे वञनि, वरी हुज़ूर जन वटां उथनि त फ़सादी ॻाल्हियूं बि करे वञनि, इंतिशार फैलाइनि। अल्लाह तबारक व तआला ही आयत नाज़िल फरमायूं, सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला इन अंदरूनी हुनजे साज़िशुनि जो इल्मु ॾिनो। पर ज़रा तवजो कजो, सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि त अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इल्मु ॾिनो कीअं, अंदाज़ अल्लाह ताला कहिड़ो अपनायो, इंतिहाई प्यारा भरियो। फरमाई वमिनन नासि मन युअजिबुका क़ौलुहु फिल हयाति दुनिया, सोना नबी माण्हुनि मां को अहिड़ो बि अथई जंहिं जूं ॻाल्हियूं तोखे ज़ाहिरी हिन दुनिया में वणंदियूं आहिनि, कसम जो खणंदो आहे, पाण खे सचो जो साबित कंदो आहे। अल्लाह से फरमायो सोना नबी को अहिड़ो बि अथई माण्हुनि मां जंहिं जूं ॻाल्हियूं तोखे वणंदियूं आहिनि, अजब में विझंदियूं आहिनि, यार हिन जूं ॻाल्हियूं अजीब अथई, हे त माण्हू मखण आहे। चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ जे हक़ीक़त जी ख़बर जेसीं ताईं नथी पवे तेसीं ताईं उनजे गुल फुल मिलियल ॻाल्हियुनि खे ॿुधी करे चवंदा आहियूं यार माण्हू लाजवाब थी, ॻाल्हियूं ई हिन जूं ॿुधाइनि थियूं। अल्लाह से पंहिंजे हबीब खे फरमायो सोना नबी माण्हुनि मां को अहिड़ो बि आहे जंहिं जूं ॻाल्हियूं तोखे दुनिया जे हिन हयातीअ में वणनि थियूं, अजब में थियूं विझनि। वयुशहिदुल्लाह अला मा फी क़ल्बिही, ऐं हू पंहिंजे दिलि जी ॻाल्हि जेका करे थो त उन ते अल्लाह खे शाहिद थो बनाए, कसम बि जो खणे पियो। वहुव अलद्दुल ख़िसाम, अल्लाह से पंहिंजे हबीब खे फरमायो हालांकि अथई वॾो झगड़ालू, हालांकि अथई वॾो झगड़ालू, वॾो फ़सादी अथई, साईं कसम बि थो खणे, हुन जूं ॻाल्हियूं वणनि बि थियूं, या इलाहुल आलमीन वॾो फ़सादी आहे। सवालिया नज़रुनि सां ॼण त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आसमान रहमत ॾे ॾिठो, साईं कसम बि खणे, ॻाल्हियूं बि हुन जूं अजीब लॻनि, वणनि बि, ऐं वॾो फ़सादी। अल्लाह ताला फरमायो सोना नबी हा वइज़ा तवल्ला सआ फिल अर्ज़ लियुफ़्सिद फ़ीहा, सोना नबी जॾहिं तो वटां मुंहुं फेराए थो न, माना हलियो थो वञे त पोइ ज़मीन में जॾहिं घुमे थो न, सआ फिल अर्ज़ लियुफ़्सिद फ़ीहा, कोशिशि थो करे त ज़मीन में कीअं फ़साद फैलायां। वयुहलिकल हर्स वन नस्ल, कोशिशि थो करे त कंहिंजो फ़सुलु, कंहिंजो घर, कंहिंजी आबादी कीअं फैलायां। वन नस्ल, कोशिशि थो करे त कीअं जानियूं ज़ाया करायां, माण्हू वेड़ायां, खून रेज़ी करायां, रतो छाण करायां, कीअं करायां, कोशिशि थो करे इहा। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, सोना नबी अल्लाह कॾहिं बि फ़साद कंदड़ माण्हूअ खे पसंदि न कंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकु तालीम बि ॾिनी
इन तालीम सां गॾोगॾु उन माण्हूअ जी हक़ीक़त बि बयानु करे छॾी। सम्झण जी ॻाल्हि आहे, हिन आयत उन माण्हूअ जो नालो न वरितो, हिन आयत उन माण्हूअ जो नालो न वरितो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा किराम जॾहिं पुछो, साईं असां त सभु तव्हांजे आॾो हे सहाबी ऐं कलमी पाइण वारा, असां मां को हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंमें हे सिफ़तूं आहिनि। क़ुर थो चवे, क़ुर हुनजो नालो बयानु न कयो आहे, साईं जन ॿुधाईंदा त हुनजो नालो कहिड़ो आहे, न त असांखे इहे ॻाल्हियूं कुखनि थियूं त इहा क़ुर पाक जी आयत अलाए मुंहिंजे बारे में अलाए कंहिंजे बारे में आहे। साईं जन जेकर निशानदेही कनि त ॾाढो सुठो, न त असांजो हर हिक जो अंदरि जी झुरे थो, अलाए असां में अहिड़ी आदत अलाए छा। सहाबा किराम जी पाकाई ॾिसो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ख़ौफ़ ख़तरो महसूस न कयो। अख़नस बिन शुरैक जे बारे में इहा आयत नाज़िल थी आहे। इहो नालो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़बान वरितो, वरन त क़ुर पाक बि अल्लाह ताला जी रहमत ॾिसो, अल्लाह ताला पंहिंजे बाने जो पर्दो पाण न खियो आहे। जे उहो बंदो थॾे ते तौबा करे इस्तिग़फ़ार करे त ख़ुदा त अॻे ढके छॾियो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हुनजो नालो न वठनि, पर चूंकि हू पंहिंजे इन्हनि हरकतुनि खां बाज़ न आयो न आयो न आयो न आयो एतिरे ताईं जो ख़ुदि क़ुर पाक बयानु फरमायो, वइज़ा क़ील लहू इत्तक़िल्लाह, जॾहिं हुनखे चयो थो वञे त बाबा ख़ुदा जो ख़ौफ़ कर, अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं वेही करे कसम थो खणी त मां मुस्लमान आहियां, मुंहिंजूं तमामु तर हमदर्दियूं मुस्लमाननि सां गॾु आहिनि, ख़ुदा खां डिॼ ॿाहिरि निकिरी वरी फ़साद थो करे, ॿाहिरि निकिरी वरी उबतूं ॻाल्हियूं थो करे, मुनाफ़िक़त थो करे, माण्हू थो विढ़ाई, फ़सल थो बेलाई, माण्हुनि में खूनरेज़ी थो पैदा करे, ख़ुदा खां डिॼ यार। क़ुर तो ख़ुदि फरमाए अख़ज़तहुल इज़्ज़तु बिल इस्म, त हुनजे नफ़्स जे अंदरि जेको गुरूर मुनाफ़िक़त वारो भरियल हो न, उन गुरूर हुनखे वेतर गुनाह ते उभारियो। जीअं नसीहत कयोसि तीअं गुनाह में ज़िद, जीअं चङाई चयोसि तीअं अचूं ज़ोर, जीअं हुनखे कोई नसीहत करे तीअं हुनजूं बुरायूं गुनाह वधनि। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़हस्बुहु जहन्नम, इनखे दुनिया जी हयाती, ही दुनिया जो जहान हिन जे लाइ काफ़ी कोन्हे, इन जे लाइ असां जहन्नम ई काफ़ी बनायो आहे। ईंदो त जहन्नम पाण हिनखे सुधारींदो त कीअं नसीहत जे बदिले में बुरायूं कबियूं, बस ज़िद थी करे बुछड़ो कीअं थिबो आहे। वला बिअसल मिहाद, क़ुर पाक पाण उन जहन्नम जे तबके जो अहवाल ॾींदे फरमायो, अहिड़नि मुनाफ़िक़नि ऐं काफ़रनि जो जेको जहन्नम जे अंदरि तबको आहे न, वला बिअसल मिहाद, इहो ॾाढो टिकाणो बुरो आहे, ॾाढो टिकाणो बुरो आहे इहो। ॿी जॻह ते 6 सिपारे में ग़ालिबन अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फी जहन्नम जमीआ, 5 सिपारे जे पछाड़ीअ में ग़ालिबन अल्लाह से फरमायो त मुनाफ़िक़नि ऐं काफ़रनि खे जहन्नम जे हेठें तबके में गॾु उछलाईंदुसि, माना जहिड़ी सज़ा काफ़र जी ओहिड़ी सज़ा मुनाफ़िक़ जी। ऐं अल्लाह ताला उन इहे तबके जो बयानु कंदे फरमायो, भला बिअसल मिहाद, इहो ठिकाणो बि ॾाढो बुरो आहे जेको मुनाफ़िक़नि खे मिलंदो। हाणे ज़ाहिरी तौर ते हिननि आयतुनि खे जॾहिं ॾिसिजे थो त इन्हनि आयतुनि मां मालूम थिए थो त अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन दौर जे माण्हुनि में कंहिं हिकिड़े जे अंदरि मुनाफ़िक़त अची वई त अल्लाह ताला उहा ज़ाहिर करे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाई त माण्हुनि मां हिकिड़ो अहिड़ो अथई जंहिंमें ही सिफ़तूं आहिनि। ज़ाहिरी तौर ते आयत मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी। गहरी नज़र सां जॾहिं ॾिसबो त सम्झ में अचे थो त तव्हां असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे माण्हुनि खे क़यामत ताईं जेके माण्हू हिन क़ुर खे पढ़ंदा, क़ुर ॿुधंदा, ही आयतूं उन्हनि जे लाइ सबक़ आहिनि त तव्हां अहिड़ा न थिजो जंहिंजे लाइ असां जहन्नम काफ़ी बनायो आहे, जेको जहन्नम जो तबको तमामु बुरो आहे। जंहिं जहन्नम जे तबके में मुनाफ़िक़नि खे उछलाईंदासीं, उन मुनाफ़िक़ जूं सिफ़तूं ख़ुसूसी इहे हूंदियूं त ज़ाहिर में दीन इस्लाम जी दावा करण वारा, पर पुट वरी गिला करण वारा, फ़साद फैलाइण वारा, खूनरेज़ी पैदा करण वारा, माण्हुनि जो फ़सुल कारोबार धंधो विञाइण वारा, कंहिं न कंहिं तरह सां हसद ऐं साड़ू करण वारा, उन्हनि जे लाइ इहो जहन्नम जो तबको हूंदो। इहे आयतूं अल्लाह ताला बयानु करे तव्हां असांखे क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि खे सबक़ सेखारे छॾियो त तव्हां अहिड़ा न थिजो। उन दौर में जेकॾहिं माण्हू अहिड़ा थियनि पिया त उन्हनि जे लाइ असां जहन्नम काफ़ी बनायो आहे। तव्हां जेकॾहिं ख़राबु थींदो त तव्हांखे छॾींदासीं छा? तव्हां असांखे इहे आयतूं सबक़ ॾेई वियूं त मुनाफ़िक़त खां बचिणो आहे। ऐं मुनाफ़िक़त चइबो छा कया? ज़ाहिर में माण्हू मिठो ऐं दीनी इस्लामी हुजे, उनजे अंदर में जेको आहे इस्लाम जो बुग़्ज़, इस्लाम जी नफ़रत ऐं अदावत भरियल हुजे, ख़ुसूसन मुस्लमाननि जी।
इनखे चइबो आहे मुनाफ़िक़त। ज़ाहिर में हिकिड़ो, अंदर में ॿियो। जंहिंखे शाह साहब ग़ालिबन चयो आहे, ॿाहिरि ॿोली हंज जी अंदर कारो कां, अहिड़ो भेलो थां छो न भञी भोरा भोरा कजे। अल्लाह तबारक व तआला बि हुनजे लाइ ईअं फरमायो। हाणे इन जे मुक़ाबले में ॿियो माण्हू जेको मुनाफ़िक़त नथो रखे, जहिड़ी ज़ाहिर में इस्लाम जी दावा थो करे, ओड़ो ई पंहिंजे जान जो नज़रानो बि इस्लाम तां क़ुर्बान करण जे लाइ पाण खे पेश थो करे। अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ कंदे बि फरमायो, सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, सोना नबी माण्हुनि मां हिकिड़ो अहिड़ो बि अथई, मई यशरी नफ्सहु बितिग़ा मर्ज़ातिल्लाह, जेको पंहिंजो पाण खे अल्लाह जे रज़ा में खपाए थो। हूअं त कान का शइ ॾिबी आहे न अल्लाह जे नाले ते, साईं मां ही अन्न थो ॾियां, साईं मां कुर्बानी थो कयां, मां लटा कपिड़ा थो ॾियां, मां 5 रुपया थो ॾियां, तुंहिंजी रज़ा मिली वञे। पर हिकिड़ो माण्हू थो चए त साईं मां ही पंहिंजी जान थो कुर्बान कयां, तुंहिंजी रज़ा मिले, मां पाण थो खपायां, मां पंहिंजी जान थो पेश कयां तुंहिंजे आॾो, मूंखे केरु मौत ॾे, मूंखे केरु मारे, पर तुंहिंजी रज़ा मूंखे मिले, माना जान जो नज़रानो पेश थो करे। अल्लाह ताला तारीफ़ कंदे फरमायो, अहिड़ा बि अथई जेके पाण खपाईंदा आहिनि अल्लाह जे रज़ा ख़ातिर। हरूभरू ईअं न आहे त को माण्हू चवे त मां मूंखे जेकर को मारे त अल्लाह जी रज़ा मिले। मक़सदु चवण जो आहे त पंहिंजो पाण खे पेश थो करे, अल्लाह जे रज़ा में जेकर मुंहिंजी जान हली वञे न त बि क़ुर्बान ॾियण लाइ मां तयारु आहियां। पोइ अल्लाह से फरमाए थो, वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि ते तमामु महिरबान ज़ात आहे। हाणे सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहि मजमईन वरी सुवाल कयो, साईं पहिरीं आयत में त चयो वियो त माण्हुनि में को अहिड़ो आहे जेको ज़ाहिरी तौर ते इस्लाम जी दावा थो करे, पर आहे वॾो फसादी। साईं हुनजो नालो तव्हां वरितो त उहो अख़नस बिन शुरैक हो। साईं पोइ हीअ आयत वरी चवे थी त को माण्हू अहिड़ो बि आहे जेको पाण खपाए थो, अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जो नज़रानो पेश थो करे। साईं असां हिन आयत में बि सम्झूं था त सभु अहिड़ा हूं। साईं जन जेकर नालो वठनि उहो केरु आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी हो। हाणे हिन पंहिंजी जान जो नज़रानो कीअं पेश कयो? बुज़ुर्गनि लिखियो आहे, हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे त जंहिं वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला मके खां हिजरत करण जो हुकुम ॾिनो मदीने जे तरफ़, हुज़ूर साईं जन हिजरत करे मदीने हलिया विया। उन वक़्तु आरज़ी तौर ते इहो ऐलान कयो वियो त बाबा मुस्लमान उहो सॾिबो जेको मके खां हिजरत करे हुज़ूर जन सां मदीने वेंदो, जेको मके रहे थो तो मुस्लमान कोन्हे, चाहे नमाज़ रोज़े जो पाबंद हुजे। थोरे वक़्त जे लाइ इहो ऐलान था कयूं त मुस्लमान हुनखे चवंदासीं जेको हुज़ूर सां हिजरत कंदो। हिजरत कंदा हुज़ूर जन सां गॾु मुस्लमान सरबा, पोइ त रहिजी विया मुस्लमान कोन्हनि बसि। हाणे सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहि मजमईन मर्द औरतूं सभु खड़ा थिया। अल्लाह ताला माना असांजे इस्लाम खे हिजरत सां मशरूत कयो आहे त हिजरत कयो त मुस्लमान हो, हिजरत न त मुस्लमान न आहियो। ईअं केतिरनि साहिबनि सगुरनि हिजरत शुरू कई, कंहिंसां घरवारी न हली, राज़ी न थी, छॾे ॾिनऊं घर वारनि खे, पाण हलिया विया। जेके विया मुस्लमान सॼा, जेके रहिजी वियूं औरतूं ग़ैर मुस्लिम सॼियूं। किन वरी मर्द औरतुनि त राज़ी थी करे हलणु शुरू कयो, पर उन्हनि जी माल मिल्कत ॾेतूं लेतियूं कारोबार धंधा हुते रहिजी विया। कुर्बान कयूं, छॾे ॾिनऊं, पाण हली पिया। किन वरी हुज़ूर जन जे आॾो हथड़ा जोड़े करे अर्ज़ु कयो, साईं सफ़ा मुंदल आहियूं, अहिड़ो ॾेती लेती कारोबार असांजो मुंझल आहे जो सफ़ा हलण जहिड़ा न आहियूं। साईं थोरी 2-4 ॾींहं मोहलत ॾियो, असां रुॻो हिनखे समेटे वठूं त निकिरंदासीं। निकिरंदव जेसि ताईं न तेसि ताईं मुस्लमान न सॾिबो, नथा हलो 4-5 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो ठीकु आहे, जेसि ताईं निकिरो नथा तेसि ताईं मुस्लमान न आहियो, भले रहो। केतिरनि पंहिंजे कारोबार खे समेटे करे फौरन निकिता, केतिरनि छॾे ॾिनो, के वीचारा मजबूर रहिजी पिया, के माल जे करे मजबूर थी पिया, के ॿार बच्चनि जे करे मजबूर थी पिया, के मिटनि माइटनि जे करे मजबूर थी पिया। बहरहाल मजबूरनि उन्हनि खे तरसायो, पर इस्लाम चयो जेको हिजरत कंदो मुस्लमान आहे, जेको नथो हिजरत करे मुस्लमान कोन्हे। इन्हनि में हज़रत सुहैब बि हुयो, उन चयो त मां बि हिजरत कंदुसि, छॾियईं सभु कुझु। हीउ चूंकि काॾहें सफ़र ते वियलो, हुज़ूर जन हिजरत करे विया हलिया। काफ़ी ॾींहंनि खां पोइ जॾहिं मके पहुतो, ख़बर पियसि, मोबाइल जो दौर त कोन हो न जो ख़बर पियसि आहे, पहुतो अचे, ख़बर पियसि त हुज़ूर जन हिजरत करे विया आहिनि, पर शर्त इहा जेको हिजरत कंदो मुस्लमान आहे, हिजरत नथो करे त मुस्लमान कोन्हे। हा चए हा, चए भई माल मथां सभु हिते मां हलां थो। उठ ते चढ़ी निकितो, जॾहिं निकितो त होको अची वियो त सुहैब रूमी बि वञे थो, हिजरत कयूं। अब सुहैब रूमी त मालदार आहे,
वापारी माण्हू आहे, इहो वापार वारो माल काॾे कयईं, चई सभु कुझु हिते छॾियो अथई। जॾहिं निकितो त रस्ते में कुरैश कबीले जे मुशरिकनि हिनखे रोकियो। हे चूंकि जवान माण्हू तीर अंदाज़ी करण बि चङी तरह ॼाणींदो, जॾहिं हिन जो रस्तो रोकियूं तॾहिं उठ तां लही करे हेठि तीरनि जो थेलो हुयुसि भरियल, उहो बि खणी करे अॻियां रखियईं। कमान बि बाज़ू मां कढी करे उहा बि अॻियां झलियईं। तीर खणी कमान में छिके करे हथ में रखी करे चवणु लॻो हुननि खे, त ॿुधो, यादि रखो, तव्हां मुंहिंजो रस्तो रोकियो आहे, पर हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधो, तव्हां मां केर बि मूंखां तीर अंदाज़ीअ में ॾाढो कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो तीर मशहूरु आहे, निशाने तां घुसंदो ई न आहे। पोइ जे मुक़ाबिलो कयो था त पोइ चङो भला, छॾींदुसि कंहिंखे बि कोन। तेसीं ताईं तव्हां मुंहिंजे हिन वार खे बि हथु नथा लाहे सघो, जेसीं ताईं थेलीअ में मुंहिंजा तीर आहिनि। हिकु बि तीर बाक़ी आहे तव्हां मूं ताईं न पहुचंदव। पोइ वरी मां तलवार कढंदुसि म्याण मां, तेसीं ताईं तव्हां मूंखे हथु न लाहे सघंदव जेसि ताईं तव्हांजा टुकड़ा न कंदुसि। या मुंहिंजी तलवार भॼी पए या मुंहिंजे हथ मां तलवार किरी पए, पोइ मां तव्हांजे हथ में ईंदुसि, पोइ जेको वणेव कजो, पर यादि रखो मूंखां ॾाढा न आहियो। हाणे हिते कुरैश कबीले जे हिननि मुशरिकनि ते रोब हिन जो चढ़ी वियो, क्योंकि तीर अंदाज़ीअ में मशहूरु हो, तलवार हलाइण में बि मशहूरु हो, दाबो बि दिलेरीअ सां ॾिनई। हाणे हो चुप त थी विया। पोइ हुननि चयोसि त भला छा थो चईं, जेकॾहिं असां तोखे छॾियूं था त? हिन चयो, हा, मुंहिंजो रस्तो छॾियो, मां अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि वञी करे हाज़िरी ॾींदुसि। मां होॾां थो वञणु चाहियां। तव्हांखे जेकॾहिं माल खपे त फलाणी जाइ ते मुंहिंजो माल वापार जो पियल आहे, फलाणे फलाणे माण्हुनि वटि लिखी थो ॾियां, वञी हुन खां वठो। मुंहिंजो रस्तो छॾियो, मां अलाह जे पैगंबर तां इहो माल बि घुरियो। जे न त मूंसां बीहो मुक़ाबिलो कयो, पोइ जेसि ताईं मुंहिंजो दम आहे तेसि ताईं हथ त कोन लाहे सघंदो। भले अचो, मां अकेलो आहियां, पर केतिरा ई तव्हांजा माण्हू मारींदुसि, पोइ मूं ताईं पहुचंदो, ढेर करे वेंदुसि तव्हांजो। हुननि चयो त माण्हू मारायूं, हिन खां बहितर न आहे त माल वठूंसि। माल ते राज़ी थी विया, हू हलिया विया, हिन जो रस्तो छॾियऊं। हीअ अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुतो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुतो, तॾहिं अलाह ताला क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल फरमाई, सुणा, तुंहिंजे कचेरीअ में हिकिड़ा मुनाफ़िक़ बि अथई, जेके ज़ाहिरी कसम था खणनि, पर अंदर में कुफुर छुपियल अथई न। पर के अहिड़ा बि अथई जेके पंहिंजी जान जो नज़रानो अलाह जे रज़ा जे लाइ पेश करे ईंदा आहिनि, सभु कुझु कुर्बान कंदा आहिनि। अलाह अहिड़नि ॿारनि ते वॾो महिरबान ज़ात आहे। त ॾिसो, क़ुर पाक ॿई किरदार रखिया आहिनि। हज़रत सुहैब रूमी असांजे अखियुनि जो ठार सहाबी सॻोरो, अखनस बिन शुरैक मुनाफ़िक़, उनजो किरदार बुछड़ो ऐं बुरो। क़ुर पाक ॿिन्हिनि जो किरदार ज़ाहिर करे असांखे सेखारियो त सहाबा किराम जो किरदार अपनाइजो, मुनाफ़िक़नि वारो किरदार न अपनाइजो, जो फ़साद वारे पासे वञो या फ़साद में तव्हांजो ज़ोर लॻे कंहिं बि तरह सां, माण्हुनि जे इज़तुनि या कंहिं बि तरह सां उन्हनि जे लताड़ या उन्हनि जे नाकामीअ में तव्हांजो ज़ोर लॻे। न न न, मुनाफ़िक़नि जो कमु आहे खून रेज़ी, फ़साद, झेड़ाकारी, चुगलीखोरी, कंहिं न कंहिं तरह सां माण्हुनि में अदावत ऐं नफ़रत फैलाइणु मुनाफ़िक़नि जो कमु आहे। इहे सिफ़तूं तव्हां में न अचनि, जान जे नज़राने ॾियण जहिड़ा सहाबी बणिजो, उन्हनि जे किरदार जहिड़ा माण्हू बणिजो। ईअं कजो। क़ुर पाक इहा तालीम ॾेई छॾी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, अल्लाह पाक तव्हां असांखे बि सहाबा किराम वारे किरदार जी अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, मुनाफ़िक़त खां बचाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।